हाँ चो 9 स्कंद में चंद्रवंश ए सूर्यवंश जो वर्णन। चंद्रवंश में भगवान श्याम सुंदर श्री कृष्णचंद्र महाराज ए सूर्यवंश में बोलो सियावर रामचंद्र की जय। माता अदिति महाराज जा थया कश्यप जी, कश्यप जा विवस्वान जा सूर्य, उन्हनि जा पुट थिया मनु जी महाराज, उन्हनि जा राजा इक्ष्वाकु जा नभग जा नाभाग जा थिया भक्त अम्बरीश, जिन एकादशी भक्ति करे भगवान के प्रेम के वश में करे छो। दुर्वासा महाराज सब लोक घुमंदा रहा, भक्त जो तिरस्कार करे, आखिर भगवान नारायण वट आया, प्रभु तहां रक्षा कयो। भगवान जवाब दई छो, मुखों मथों भी कोई सरकार आहे, मुखों मथे भी कोई आहे, उन्हें वट वञ। अरे प्रभु तहां खो मथे केरा, सब लोक घुमी आयो आ। तरी भगवान चयो मुखों मथे मुंजा भक्त हैं। अहम भक्त पराधीनो ह्य स्वतंत्र द्विज साधुभिर्ग्रस्त हृदयो भक्त जन प्रिय। भक्त मुखी डाढ़ा प्यारा है। तरी वापस आयो अम्बरीश महाराज, सुदर्शन चक्र के प्रार्थना कई, वे अंतर ध्यान थिया। तरी दुर्वासा महाराज चयो अज मां भक्त जी महिमा समझी। हरे कृष्ण हे हरि बोलो अम्बरीश जी महाराज की। राजा इक्ष्वाकु महाराज जा पुत्र थिया राजा हरिश्चंद्र जी, जै सपने में दान दिनो मुनि महाराज के विश्वामित्र के, और बेड़ी सामू अची आ कि या तई सपने में दान दिने, चुपचाप उथी करे राज दई छॾ। अॼुकल्ह जो माण्हू हुजे चया महाराज दान कंहिंखों वरितो तोखों केॾी महिल वरितो सपने में, त पोइ सुभाणे सपने में ही अचिजो वठण, हाँ न। अॼु हो तो कोई हुजे तो ईअं माण्हू चया, लेकिन तुरंत राजा हरिश्चंद्र ॾिनो। ऐं पाण काथे रहे तो चयूं काशी नगरी जेकी आहे उहा संसार को न्यारी आहे। काशी में रहा, भयंकर तपस्या भयंकर परीक्षा ॾेई करे आखिर पास थिया। देवताउनि वंदना कई ऐं ॾाढी प्रशंसा कई कि तव्हां परीक्षा में पास थियो। बोलो हरिश्चंद्र जी महाराज की। नालो पइजियो सत्यवादी राजा हरिश्चंद्र महाराज। इन्हीं वंश में थे अॻिते इक्ष्वाकु वंश में राजा सगर, जंहिंजो घोड़ो राजा इंद्र चुरायो। कपिल भगवान के क्रोध के करे 60,000 उन्हनि जा पुट जली करे रख थिया, उन्हनि जो अपराध क्यों। हाँ चऊं इन जो उद्धार कीअं थींदो, त चऊं भाई जॾहिं गंगा मैया ईंदी, चओ हर हर गंगे गंगे। अंशुमान महाराज वया, भयंकर जीवन भर तपस्या क्यों। राजा दिलीप तपस्या कई, उम्र गुजरी वही। वरी 3 पीढ़ी में आया भगीरथ महाराज, जॾहिं उन्हनि तपस्या कई तो गंगा मैया प्रकट थी। बोलो भगीरथी गंगा मैया की, भागीरथ जी महाराज की। तरी नालो पइजियो भगीरथी गंगा। जटाउन में भोले बाबा धारण कई गंगा के, वरी जाड़े जाड़े वञनि था पिया भागीरथ महाराज पोयों पोयों गंगा आई। 60,000 जेके पुट हुया राजा सगर जा उहे त रख थी विया, केॾा साल थी विया, 3 पीढ़ियूं गुजरी वयूं। लेकिन जी गंगा मैया आई तुरंत उन्हनि जी भी सदगति थी वई। चओ हर हर गंगे गंगे। पद्म पुराण में लिखियल आहे गंगा मैया में जेके जीव जंतु मछली रहंदा आहिनि न उहे भी स्वर्ग वेंदा आहिनि, उन्हनि जी भी सदगति थींदी आहे। मतां सोचो एडी महिमा है गंगा मैया जी। भुली करे भी पंहिंजी अस्थि वग़ैरह पवित्र पावन गंगा काशी थी, हरिद्वार थी, प्रयाग थी, इते ही विसर्जित करण खपे वडन जी, हाँ न। अगर उन जो भलो सदगति चाहो था, मता हेडे होडे बजी वञो काथे गलत जगह ते। श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल भुखभंजन पूरन कृपा। तैनी वंश में अॻिते राजा खटवांग थिया, जिन 2 घड़ियुनि में आखिरी में देवताउनि सां युद्ध करे वापस आया। 2 घड़ियूं यानी 48 मिंटे में मन चित्त बुद्धि हृदय श्री कृष्ण सां जोड़े ऐं वैकुंठ लोक हलिया। बोलो खटवांग जी महाराज की जय। हाणे ध्यान जो भाई, श्री खटवांग दीर्घ बाहु रघु अज दशरथ महाराज के कुल में आया। बोलो सियावर रामचंद्र की जय। चैन रूपन में भगवान प्रकट थियन, श्री राम लक्ष्मण भरत ऐं शत्रुघ्न रूप में। आहा, दशरथ महाराज पहिरों गुरुअ जे दर ते विया यज्ञ में। जॾहिं गुरुअ जी आज्ञा सां यज्ञ क्यों, गुरुअ जे दर ते विया, गुरुअ कृपा कई तो भगवान उन जे घर ते आया। तो गुरु कृपा ही केवलम, पहिरों गुरु कृपा थींदी आहे। भगवान
बाल गोपाल बाल लीला शिशु लीला करण लगा। थोड़ा सा वॾा थिया, विश्वामित्र जी वठी आ उन्हनि खे, वञी करे पापिन जो उद्धार कयो भगवान, यज्ञ सफल कया। तरी विश्वामित्र महाराज चयो त हाणे संतन जो यज्ञ सफल कयो आहे, हाणे राजा जो भी हिकिड़ो यज्ञ सफल कयो। जनक महाराज जो कहिड़ो यज्ञ? चई धनुष यज्ञ। भगवान विया उते, धनुष भंग करे भगवान सीता माता सां उन्हनि जो विवाह थियो। दशरथ महाराज बारात खणी आया। पहिरियों घोट राजा अहिड़ो हुयो कि बारात जेकी आई अयोध्या में जनकपुर, उन में घोट राजा लभे ई कोन। बिना घोट जे पहिरीं बारात इहा जनकपुर पहुती। चओ हरे राम। अब बारात भी अहिड़ी महाराज करी निकिती न हुजे। असांजे कन्हैया जी बारात त ॾिसो त संघर्ष में निकिती आहे। हाँ, डुकूं पाए रथ ते वञी हरण करे ईअं भगवान जी शादियूं थियूं। शादी त राम जी जी थी आहे ज़बरदस्त। तॾहिं 4 जोड़ियूं थियूं, श्री राम जी, लक्ष्मण जी, भरत जी, शत्रुघ्न जी, माता सीता, माता उर्मिला, माता बनवास। भगवान जे चेहरे ते शिकन तक न आई। भगवान चवनि था कौशल्या माता के माता पिता दीन मोहि कानन राजू। मूंखे मुंहिंजे पिता दशरथ जी महाराज जंगल जो राज ॾिनो आहे। सीता माता के बनवास न मिलियो, लक्ष्मण के न मिलियो, पर उन्हनि जो प्रेम ॾिसो, त्याग ॾिसो कि उहे बि हली आहे भगवान जे प्रेम में पंहिंजो धर्म निभाइण जे लाइ। इहा रामायण असांखे परिवार में जीवन जीअण जी कला सेखारींदी आहे। अॼुकल्ह थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते पति पत्नी अलॻि था थी वञनि, भाउर हिकिड़े टुकड़े जे लाइ लड़ी था पवनि। छाजे करे? उन घर में पक्की ॻाल्हि आहे कि रामायण न पढ़ी वई आहे। जंहिं घर में रामायण हलंदी, वेही करे प्रेम सां अगरि परिवार रामायण ॿुधंदो न, असंभव असंभव उते कॾहिं लड़ाई झगड़ो कॾहिं नथो थी सघे। उते त राम राज ई ठहियलु हूंदो। बोलो सियावर रामचंद्र की जय। भगवान वनवास में संतन भक्तन महात्माउनि के दर्शन ॾिना। केवट महाराज के कृतार्थ कयो। शबरी मैया के चपल रावण सीता माता जो हरण करियो। तरी हनुमान जी महाराज मिलिया, सुग्रीव सां दोस्ती करायो। भगवान सुग्रीव ते कृपा कई, शबरी माता जा मिठा बेर खाधा, उनखे कृतार्थ कयो। उन्हीं जेके भजन भक्ति कंदा हुआ उन्हनि खे भगवान दर्शन ॾेई वैकुंठ पक्को कयो, प्रेम जो दान ॾिनो। इन तरह सां समय पाए करे सुंदर कांड जे द्वारा सुंदर कथा हनुमान महाराज पतो लगाए आया, सीता माता जो लंका जलाए आया। ऐं राम नाम जे शक्तिअ सां भगवान जे भक्तन मिली करे पुल ठाही ऐं पुल चढ़ी करे भगवान वया। भयंकर युद्ध थी, श्री राम ऐं रावण जी युद्ध। चवता श्री राम और रावण की युद्ध कैसे हुई? बोले श्री राम और रावण की युद्ध श्री राम और रावण जैसे हुई। उन जड़ी भी कोई युद्ध थी ही ना है। चौ हरे राम। 1 लख पूत 1.25 लख नाती, तिह रावण घर दिया न बाती। लेकिन उन खां पहिरियों जटायु महाराज के पंहिंजे हथनि सां भगवान संस्कार कयो कि उन प्राण ॾेई करे भी पंहिंजे धर्म जो निबाह कयो। वापस जेॾीमहिल आया भरत महाराज वचन वठी विया हुआ, जेॾीमहिल मनाइण आया त अगरि हिकु क्षण भी देरि लॻायव 14 सालनि खां त मुंहिंजा प्राण न बचंदव। हनुमान महाराज के भगवान पहिरियों ई मोकिलियो, पाण पुष्पक विमान ते चढ़ी करे आया। अमिट रूप प्रगटे तत्काला। अवध में जेतिरा ॿार हुया वॾा हुया, छो जो 14 सालनि में कोई जन्म न थियो, कोई शादी न थी, दशरथ महाराज के छॾे कंहिंजी मृत्यु भी न थी, न बैंड वॼी न बाजा वॼा, केवल राम राम जी धुनी लॻी। ऐं 14 सालनि खां पोइ महादीपावली मनाई वई, गदगद थी आहे। तॾहिं भगवान राम ओतिरा रूप धारण करे सभिनि सां मिलिया ऐं उन खां पोइ भगवान सुख सां राज कयो। ख़बर अथव घणा साल? 11,000 साल राम राज कयो भगवान। 11,000 सालनि में केवल 2 केस आया, उहे भी पशु पक्षियुनि जा। चओ हरे राम। हिकिड़ो कुत्ते जो केस आयो, ॿियो हिकिड़े पक्षीअ जो। भगवान उन्हनि जो भी समाधान कयो। बोलो सियावर रामचंद्र की। ऐं समय पाए करे भगवान साकेत धाम वया त अयोध्या में जेके सभु अवधवासी वैकुंठ वठी आ, उनमें जेके जीव जंतु आ, किविलियूं हुयूं, खटमल हुया, कुत्ता हुया, उन्हनि खे भी भगवान मोक्ष ॾिनो। चतुर्भुज रूप धारण करे विष्णु भगवान वांगुर उहे भी वैकुंठ ते सवार थी वैकुंठ धाम हलिया। बोलो सियावर रामचंद्र की जय। त भाई हाणे राम जी राम राज थियो आहे, राम जी आया आहिनि त हिकिड़ो नंढो सो भजन उन्हनि जे असां सवारीअ जो भी हिकु अंतरो ॻाए वठूं। फटाफट अचो भाई, तव्हां भी
भाव सां प्रवेश कयो। राम जी जी सवारी निकिती आहे, वनवास पूरो थी वियो आहे। अॼु अयोध्या में राम जी आया आहिनि, अवधवासी नचनि था ॻाइनि था। हिकु तरफ़ सीता माता आहे, लक्ष्मण जी, हनुमान जी, सॼी अयोध्या उमड़ी घुमड़ी राम जी जय जयकार थी करे। बोलो सियावर रामचंद्र